मांगर सेठ हाणे पंहिंजे कम में उहा रौनक रही कीने? हा मुंशी, अॼु लॻे पियो जहिड़ो पंहिंजे ठीअ ते राका सुम्ही वियो हुजे। सेठ पोइ हाणे आई बि खणी 20-30 रुपया रेट वधायो न। मुंशी 20-30 रुपया छो वधाया? हाँ तेन अलादीन जे कम पूरे करण जे चक्कर में आया। सेठ पोइ देर गुजाला था करियो, मणके मां मरोड़े हणोस पट ते, भले हाजी साहब पेरा गोले पानी ते। ईअं ई थींदो मुंशी, बस तूं रुगो मूंखे हिकिड़ो कम सेट करण ॾे। वरी कहिड़ो कम सेठ? मुंशी अॼु राति पंहिंजे ठीअ ते ॿिए मुल्क जी कंहिं बिला थी, तूं होशियारी सां उन माल जी शहर ताईं पहुचाईं। सेठ कस पंध ते आंजा ठिया पिया आहिनि, मूंखे बेड़ो वेंदे कहिड़ो बुखार थो अचे। सेठ हिकिड़ी ॻाल्हि सुणायो, जो पंहिंजो पुराणो कमु उहो वरी शुरू करियो था त पोइ मच्छी जो कहिड़ो कमु? पंहिंजो त हिकिड़े होड़े मां ई कमु तयार न। मुंशी मच्छी बि ज़रूरी आहे, मथां मच्छी हेठां माल, ऐं जेकॾहिं केरु ॾिसी बि वठे त माठ कयूं हलियो। सेठ ही त बिल्कुलु सही था चओ, असांजो वापार कहिड़ो आहे ही त असांखे ख़बर हूंदी न सेठ। मच्छी जो पेट चीरे केरु ॾिसंदो त अंदरि छा आहे। अबे अम्मा खे हिते घुराए, आऊं उन्हनि सां मिलण पई चाहियां। उहे हाणे हिते कोन ईंदा। को मूं उन्हनि खे झझा पैसा न आहिनि, उहे हिन वक़्तु पैसा न खपाइनि, हिते किथां ईंदा तोखे यादि ई नथा कनि। जॾहिं न पैसा ख़तम थींदनि तॾहिं वरी अची मुंहिंजे साम्हूं हथ टकींदा। इहे को हूंदो, अबो भली मूंखे विसारे छॾे, पर अम्मा इहे की न कंदी। राजा तोखे ख़बर कोन्हे, पर जेको आऊं थो चवां न उहो ई सच आहे। जे अबे अम्मा जी दिल नथी चवे त मुंहिंजी दिल त चवे थी। तू रुगो मूंखे उन्हें वठी हल, मां अबे अम्मा खे ॾिसण थी चाहियां। तूं हाजी साहब जी ज़ाल आहीं, हाणे हाजी साहब तोखे उते कोन छॾींदो। जे तूं उते वई न त पोइ हाजी साहब जी इहा बेइज़ती आहे। हाजी साहब उनमें बेइज़तीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हू मुंहिंजा अबो अम्मा आहिनि, उते मुंहिंजा पुराणा पखा आहिनि, पटा आहिनि। चई छॾियो त माना चई छॾियो, इहो लोह ते लकीर आहे। समझ पई न मुंहिंजी ॻाल्हि? अम्मा बाबा सां मिलणो आहे। अम्मा मूंखे कोटन में कैद कराए, अवी मूंखे इहे विसारे छॾींदो। आऊं त कॾहिं बि न सोचियो हुयो, कॾहिं बि न। केड़ा पुछंदे पूर तूं, केड़ा ॾिसंदे सूर तूं, मुंहिंजे हिनड़े लाड़ जा। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।